प्यारा साथियो, तव्हीं छा था सम्झो? तव्हीं सीनियर सिटीज़न थी विया आहियो त बसि ज़िंदगी पूरी थी वई छा? बिल्कुलु न। तव्हांखे पंहिंजे जातीअ लाइ, पंहिंजे समाज लाइ कमु करिणो आहे ऐं असां तव्हांजे लाइ इहो कमु ॻोल्हे कढियो आहे। पंहिंजी जातीअ लाइ ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो कमु आहे त असीं पंहिंजे लाइ हिकु DD सिंधी चैनल सरकार खां घुरी वठूं। केतिरा ई साल थी विया आहिनि। 2015 में दादा राम जेठमलाणीअ असांजे लाइ सिंधी चैनल जी घुर कई ऐं इहो वरी केस कई, पर केस अञा हले पियो। असां मां को बि न मां राज़ी कोन्हे त हेतिरा साल केस हलण जे बावजूदि असांखे पंहिंजो चैनल कोन थो मिले। ॾिसो, तव्हीं ट्विटर ते घर में पंहिंजे वेठे ॿाहिरि किथे वञण जी ज़रूरत कान्हे। पंहिंजो मोबाइल खणो, उन में ट्विटर जो अकाउंट करियो, इंस्टाग्राम जो अकाउंट ठाहियो ऐं पोइ तव्हीं मोकिलियो पंहिंजा न्यापा। पोइ मोकिलियो पंहिंजो ट्विटर यानी ट्वीट कयो असांजे प्राइम मिनिस्टर मोदीअ खे, एजुकेशन मिनिस्टर खे जेको आहे धर्मेंद्र प्रधान, ऐं वरी असांजो IB मिनिस्टर आहे उनखे बि तव्हीं मोकिलियो पंहिंजो ई हिकिड़ो ख़ासि मैसेज। चओ न, असीं सिंधी आहियूं, पंहिंजो वतन छॾे आज़ादीअ जे लाइ हिते अची विया आहियूं ऐं हाणे असांखे को स्टेट बि कान्हे, इन जे करे ॿोली वञे पई गुम थींदी। ॿोली आहे असांजी सुञाणप, त छा पंहिंजी सुञाणप खे क़ाइमु रखण जे लाइ तव्हीं असांखे हिकिड़ो 24 कलाकनि जो DD सिंधी चैनल नथा ॾेई सघो? महिरबानी करे तव्हां पंहिंजे पोटनि पोटियुनि ॾोहिटनि सां वेही करे अहिड़े क़िस्म जी वीडियो रिकॉर्डिंग बि करे सघो था। अहिड़े क़िस्म जो कमु तव्हांखे वेठे वेठे ट्विटर ऐं इंस्टाग्राम ते करिणो आहे। बसि ॾिसिजो त तव्हांजे घर जा भाती बि जुड़ी वेंदा, सिंधी हुजण ते फ़ख़ुरु वठंदा ऐं सिंधीअ जूं इहे ई कम शुरू करे छॾींदा। त पोइ करियूं अॼु खां ई शुरू। का ॻाल्हि सम्झ में न अचेव त असांखे यकदमि ईमेल करियो info@sindhisangat.com, त असीं तव्हांखे यकदमि मदद कंदासीं। या तव्हीं असांखे व्हाट्सअप बि करे सघो था, त असांजे ग्रुप मां को न को माण्हू तव्हांखे व्हाट्सअप ते मदद कंदो। त पोइ अॼु ई करियो शुरूआत। तव्हां सभिनी सीनियर सिटीज़न जे लाइ हीउ सुहिणो मौक़ो आहे। 9 फरवरी ते आहे असांजो दूरदर्शन जे लाइ DD सिंधी चैनल जे लाइ केस जो सुनवाई, केस जी हियरिंग। सो उन खां पहिरीं ताईं मोकिलिजो। त अॼु ई करियो कम जी शुरूआत। जय झूलेलाल।